जाम शोरो असांजे पिरीअ जो शहर। ख़ूबसूरत आर्टिकल फरास बुगियो जो लिखियल तव्हांजे साम्हूं पेश कयां थो। यूनिवर्सिटी में जॾहिं शागिर्द ईंदा आहिनि त वॾा वॾा ख़्वाब खणी ईंदा आहिनि ऐं सभिनी ख़्वाबनि जो तालुक़ पढ़ी करे वॾो माण्हू थियण जो नाहे हूंदो। के इहो बि चाहींदा आहिनि त जेको सुहिणो सुठो पढ़ियल लिखियल माण्हू मिली वञे त सोट सां शादी करण खां बची वञा। दुनिया में सभु ख़्वाब त पूरा थींदा कोन्हनि। हीउ किसो बि अहिड़े ई ख़्वाब जो आहे। हर क्लास में मुख़्तलिफ़ क़िस्म जा शागिर्द हूंदा आहिनि। के जोशीला, के नरम मिज़ाज, के निमाणा, के निभागा, के पढ़ाकू, त के वरी रोलू, के ॻाइणा, त के मश्किरा, के संजीदा, त के वरी शाइस्ता मिज़ाज रखंदड़, के वरी माठीणा ऐं शर्मीला बि हूंदा आहिनि। हीउ किसो असांजे शर्मीले दोस्त जो आहे। हीउ दोस्त असांजो तमामु धीमे मिज़ाज वारो पंहिंजी मस्तीअ में मगन रहंदो हो। अहिड़ा ॿार अक्सर माउ पीउ पाड़े ओड़े खे तमामु घणा वणंदा आहिनि। पर यूनिवर्सिटी जे तव्हांखे ख़बर आहे त अलॻि ई माहौल आहे। हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे मिज़ाज जा दोस्त मिली वेंदा आहिनि जेके मुश्किल में मदद कंदा रहंदा आहिनि। पर असांजे हिन शर्मीले दोस्त खे ख़ासि मददगार बि न मिलिया। दोस्तो, थियो ईअं त असांजे दोस्त खे बि कंहिं सुहिणीअ छोकिरीअ सां प्यारु थी वियो ऐं उनखे पहिरें ई त 3 साल लॻी विया इहो सम्झंदे त इहो वाक़ई प्यारु आहे ऐं ॾाढो शदीद प्यारु आहे। जेसिताईं हिन हिमत पकड़ी ऐं इहो मञियो त प्यार खां किसो वञी इश्क ते पहुतो आहे त थोरी हिमत करे पंहिंजे वेझनि दोस्तनि खे ॿुधाई। हिन जा दोस्त वीचारा अॻु में ई हिकु तरफ़ प्यार में तमामु घणो वज़न घटाए चुका हुआ ऐं रोज़ जे बुनियादनि ते तमामु घणा सिगरेटनि जा पैकेट बि खपाए चुका हुआ। उहे अक्सर विरांडनि में धुआं कढंदे नज़र ईंदा हुआ। दोस्त बहरहाल 6 महीननि ताईं हुनखे सम्झाईंदा रहिया ऐं इहो दिलासो ॾींदा हूंदा तूं चईसि त सही पोइ ॼाणे नसीब। पर हू हुनखे जीअं ई ॾिसंदो हो त हिमत ई हाराए वेहंदो हुयो। हथ पेर थिरकणु शुरू थी वेंदा हुयसि। हू हिमत करण जी कोशिशि त कंदो हो त खेसि ॿुधायांसि, पर टंगूं ॾकणु बंदि कनि त हली वञे न। चई सघे कुझु इन कश्मकश में तमामु ॿुधाइजे या न, हिन काफ़ी दफ़ा दिलि बर्दाश्त थी यूनिवर्सिटी छॾण जो फ़ैसिलो कयो। इश्क जे करे पढ़ाई ते ध्यानु बि न पियो ॾेई सघियो, पर 3 साल ताईं पहुची यूनिवर्सिटी छॾणु का अकुल जी ॻाल्हि बि न हुई, सो उन न छॾी। आख़िरकार हिन दोस्तनि जी हिमत ॼाणण सां छोकिरीअ खे ख़त ॾियण जो फ़ैसिलो कयो। पर उन खां पहिरीं हिन शर्त बि रखी त जॾहिं को ॿियो शागिर्द आसपास न हूंदो त पोइ ई ख़त ॾेई सघंदो। उन ज़माने में इहो को एॾो वॾो मसइलो न हूंदो हो। कड़क काटन जो वॻो पाए जेको रड़ कंदो हो त उथो छोरा हलो ॿार क्लास ख़ाली कयो, त सभु शराफ़त सां क्लास ख़ाली करे वेंदा हुआ। सो क्लास ख़ाली करायो वियो। असांजो मुग़ल आज़म ॾकंदो तेज़ धड़कण दिलि सां ख़त ॾियण लाइ हलणु लॻो। विरांडे जे ॿिन्ही पासे हुन जा दोस्त पहिरों ॾियो बीठा हुआ। मीटिंग ईअं सम्झो त शहज़ादे सलीम ऐं अनारकली वांगुरु हुई, पर फ़र्क़ु इहो हो त बैकग्राउंड म्यूज़िक कोन हो ऐं ॿियो इहो त अनारकली खे का ख़बर बि कोन हुई त को मिलण थो अचे। अधु कलाक खां पोइ जॾहिं दोस्त हुनजी सार संभाल लहण विया त हीउ क्लास रूम जे दरवाज़े ते ख़त खयों बीठो। जनवरी जे महीने में पघर हलनसि पिया ऐं टंगूं अञा पे ॾकियसि। छोकिरी वञूं चुकियूं हुयूं ऐं उन सां गॾु अप्सराउनि जे टोले जी राणी बि वञी पॉइंट बस में सीट रिज़र्व करण लाइ निकिती। दोस्त खे निमाणे हाल में ॾिसी संदसि दोस्त चयो, साईं अचो तव्हां बि इश्क़ कयो।
दोस्त असांजो पहिरियों बि गज़लूं पसंदि कंदो हो, पर उन जो ध्यानु उस्ताद मेहंदी हसन जे गज़ल ते अटकी वियो हुयो। मैं होश में था तो फिर उस पे मर गया कैसे, मैं होश में था तो फिर उस पे मर गया कैसे, ये ज़हर मेरे लहू में उतर गया कैसे। ॼाणबो अथसि त वॾा वॾा कश भरे अञा बि साॻी गज़ल ॿुधंदो आहे। कॾहिं कॾहिं किसो सिगरेट खां चढ़ी वेंदो आहे ऐं थोरे लीमे जी ज़रूरत बि पवंदी आहे ऐं हुन जे नाले ते अञा बि दिलि ज़ोर सां धड़कण लॻंदी अथसि ऐं टंगूं अॼु बि ॾकंदियूं अथसि ऐं हथ थड़कंदा अथसि। ख़्वाब पूरा कोन थिया, दोस्त जी त शादी थी वई, बाक़ी अप्सराउनि जे टोले जी राणी जो असां तव्हांखे नथा ॿुधाए सघूं। इहो आहे सचो प्यारु, तव्हांखे कहिड़ी ख़बर त सचो प्यारु छा थींदो आहे। जाम शोरो असांजे प्रिय जो शहर।